शिकारपुर मां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त शहीद मीर इल्ताफ़ ख़ान भयो जो फर्ज़न ऐं MNA मीर आबिद ख़ान भयो जो वॾो भाउ ज़िले शिकारपुर जो अवामी लीडर मीर बाबल ख़ान भयो 40 लखनि जे केस में गुज़िरियल कई सालनि खां नैब जे हिरासत में आहे। अहिड़ो केस अॼु अदालत पारां महफ़ूज़ कयो वियो आहे। भयो हाउस शिकारपुर मां मोहम्मद ख़ान भयो, सिराज अहमद भयो, वकार अली मेमण, शफ़क़त अली मेमण ऐं ॿियनि जारी कयल पंहिंजे प्रेस बयान में चयो आहे त असांजो महबूब अॻवान गुज़िरियल 4 सालनि खां नैब जे हथ ठोके कूड़े केस में क़ैद आहे, जंहिंजो अॼु फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। हिननि चयो त असांखे अदालत सॻोरीअ मां पूरी उमेदु आहे त शिकारपुर जे शान असांजे महबूब अॻवान मीर बाबल ख़ान भयो खे अदालत सॻोरी 21 तारीख़ ते बाइज़त बरी करण जो ऐलान कंदी। हिननि ज़िले शिकारपुर जे अवाम ख़ुसूसन PP वर्करनि ऐं भया सरदारीअ में ईंदड़ समूरनि बिरादरियुनि जे माण्हुनि खे अपील कई आहे त उहे ख़ुसूसी तौरु मीर बाबल ख़ान भयो जे आज़ादीअ लाइ इनफ़रादी तौरु इज्तमाही तौरु दुरूद तोड़े दुआउनि जो अहतमाम कनि, जॾहिं त ख़ुसूसी तौरु अफ़्तार पार्टियुनि जो अहतमाम करे दुआऊं घुरायूं वञनि। हिननि चयो त इंशाअल्लाह असांजे सभिनी जे कयल दुआउनि सां जल्द असांजो महबूब क़ाइद मीर बाबल ख़ान भयो असां सां गॾु हूंदो।